अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स टाइम में एक भेरो ॿीहर तव्हांखे भली कार ऐं आऊं आहियां जो मेज़बान मुजाहिद सोलंगी। KTN न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते तव्हां दुनिया जे मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला बि ॾिठा हूंदा, मुख़्तलिफ़ एक्सपर्ट खे बि ॾिठो हूंदो, पर अॼु जेकी शख़्सियत असां सां गॾु आहे उहा हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो तारीफ़ कराइणु तमामु लाज़मी आहे, छाकाणि जो इंस्पायरेशन आहे इन नौजवान न्याणी मां जेकी सॼी सिंध सॼे पाकिस्तान लाइ हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट कयो आहे। ऐं अहिड़ी सूरत हाल में जॾहिं उनखे के बि सहूलियतूं मैसर न हुजनि, हिकिड़े नंढे ॻोठु नवां जतोई मां ट्रेवल करे कराची अचे, कराची में अची मुख़्तलिफ़ अकेडमीज़ में उहे ट्रेनिंग सेशन्स में शिरकत करे ऐं पंहिंजी मदद पाण तहत इंटरनेशनल ऐं नेशनल लेवल ते थींदड़ इवेंट्स में शिरकत करे ऐं उते कामयाबियूं हासिल करे पंहिंजो नालो रोशन करे ऐं पाकिस्तान जो नालो बि रोशन करण में कामयाबु थी आहे। असां सां गॾु अलीशा गॾु आहे, क्यूकेशन कराटे जी चैम्पियन आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ नेशनल ऐं इंटरनेशनल सतह ते थींदड़ इवेंट्स में बि उन मुक़ाबलनि में शिरकत कई ऐं ताज़ो बहरीन में इवेंट मुनक़िद थियो इंटरनेशनल 7 मुल्कनि जी टीमुनि उन में रांदीगरनि शिरकत कई, उन में गोल्ड मेडल हासिल कयो ऐं तमामु वॾी अचीवमेंट आहे। पंहिंजी मदद पाण तहत बग़ैर कंहिं स्पॉन्सरशिप जे, बग़ैर कंहिंजी मदद जे, उनजी फैमिली उनजे वालदेन उनजी मदद कई आहे त हू पंहिंजी रांदि खे जारी रखे ऐं सिंध समेत पाकिस्तान जो नालो दुनिया में रोशन करे। त असां अॼु अलीशा सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अलीशा छो, छाजे लाइ, कहिड़े सबबु करे सिर्फ़ु हिन गेम खे ई चॉइस कयो ऐं ईंदड़ वक़्त में उन जूं जेके तवक़ात आहिनि, उमीदूं आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि। अलीशा, सभ खां पहिरियों त थैंक यू सो मच आहे तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। जीअं मां इंट्रो में हिकिड़ो तारीफ़ करायमि त नवां जतोई सां तव्हांजो तालुक़ु आहे। नवां जतोई असां वटि हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो चयो वञे थो जिते सहूलियतूं बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहिनि, ख़ासि करे मर्दनि लाइ त आहिनि ई कान, उते छोकिरियुनि लाइ त बिल्कुलु बि न आहिनि। छा सोचे करे, कहिड़ी इंस्पायरेशन हुई जो तव्हां कराटे ऐं ख़ासि करे क्यूकेशन में पार्टिसिपेट करण जो सोचियो? तव्हां वटि एम कहिड़ो हुयो ऐं कंहिंखां मुतासिर थी करे इन गेम में आयो? मां पंहिंजे कज़न्स खे ॾिसी उनजे आयसि। ॿियो काफ़ी मसइला हूंदा जेको अॼुकल्ह स्ट्रीट्स में थियनि था, तव्हां ॾिसो था माण्हुनि खे तंग था कनि या कुझु ईअं ॾिसी, ॿियो मूवीज़ वग़ैरह में ईंदियूं शयूं उहे सभु ॾिसी उन खां असां आयासीं। पहिरियों असां न्यू जतोई में हूंदा हुआसीं त पोइ निकितासीं, उते त का बि सहूलियत न हूंदी, लाइक पढ़ाई जी बि एतिरी न हूंदी, त काफ़ी हो टफ उते रहियो असांजो। हाणे इंशाल्लाह असां हिते आयासीं, पोइ असां जॉइन कयोसीं। माशाल्लाह मूंखे 4 साल थी विया, पहिरियां 2 साल थी विया, हाणे हिकिड़ो साल थियो आहे जंहिंमें मूं एतिरी अचीवमेंट। अच्छा, नवां जतोई जी ॻाल्हि कयूं, स्कूल शुरूआती तौर ते उतां शुरू कयो, उनखां पोइ तव्हां कराची आयो। स्कूल में हिन वक़्तु तव्हां फस्ट ईयर जी स्टूडेंट आहियो, ज़ाहिर ॻाल्हि आहे कॉलेज में आहियो, पर स्कूल जी सतह ते जॾहिं तव्हां इवेंट्स में पार्टिसिपेट कयो त शौक़ु हूंदो हुयो त स्कूल में मूंखे क्यूकेशन में पार्टिसिपेट करिणो आहे? सिर्फ़ु मार्शल आर्ट जी इन कैटेगरी खे ई चॉइस छो कयो? हालांकि क्रिकेट बि स्कूल में एतिरा स्पोर्ट्स वग़ैरह न थींदा, नॉर्मल गेम्स थींदियूं, रनिंग जो थी वियो या इहे नंढियूं जेकियूं हूंदियूं उहे, बाक़ी एतिरो वॾी कोन हूंदी। ऐं PTG सेक्शन जेको हूंदो उहो एॾो ख़ासि न थींदो, ओतिरो ख़ासि कोन हूंदो। ऐं पोइ असां अम्मी खे चवंदी हुअसि, अम्मी मूंखे हिन में वठिणो आहे, हे करिणो आहे, हो करिणो आहे। अम्मी चवंदी त न भाउ तूं कीअं कंदासीं, त कुझु आहे न, ऐं छोकिरी जो गेम न आहे ईअं। अच्छा, बिल्कुलु इन में को शक न आहे त कराटे जूं जेके बि ब्रांचिस आहिनि उन में छोकिरा त खेॾनि था, पोइ उन में धक लॻण जा तमामु वॾा इम्कान हूंदा आहिनि ऐं तव्हांजे वालदेन खे तमामु वॾो क्रेडिट वञे थो, माउ ॾे ऐं पीउ ॾे, त तव्हांखे अहिड़ी मुश्किल रांदि जी उन्हनि तव्हांखे इजाज़त ॾिनी। छा चवंदा आहिनि तव्हांजी अम्मा, तव्हांजी बाबा त बाबा ख़्यालु कजांइ, माना ॿियनि खे त तूं कराटा ऐं मुकूं ऐं लतूं हणे थी, पर पाण खे बचाइजांइ, त सेल्फ डिफेंस आहे, ॾाढी ज़बरदस्त रांदि आहे। जॾहिं फाइट वग़ैरह थींदी आहे त घर ईंदे बाबा चवंदो आहे के मारियो आहे, त मां वञा थो उन ॾे कीअं कयो। सही, बाबा थोरो हैपर थी वेंदो आहे त छो त न्याणी आहे, हुन ते धक वग़ैरह ॾिसंदो आहे, काफ़ी सारा लॻा निशान थींदा आहिनि, उहे लही वेंदा आहिनि। लास्ट टाइम मुंहिंजे फेस ते लॻो त काफ़ी सुॼी वियो, त बाबा ॾाढो गुस्से में अचे थो, छॾ बसि न कर, तूं हे कर। मुंहिंजो चयो गेम हाणे करियर ठाहिणो आहे त। अच्छा, करियर ठाहिणो आहे, करियर जे हिसाब सां हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त बहरीन तव्हां जॾहिं वियो त इशू सभ खां पहिरियों इहो आयो तव्हांखे त स्पॉन्सर तव्हां सां प्रॉमिस कया त भई असां तव्हांखे, ठीकु आहे, स्पॉन्सरशिप न हुजण जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू स्ट्रगल करे थो, प्रॉब्लम दरपेश अचनि था, त तव्हां इन्हनि कंडीशन में नथा सम्झो त सिंध गवर्नमेंट खे बिलावल भुट्टो ज़रदारी बख़्तावर पाण बॉक्सिंग कंदी आहे, आसफा भुट्टो जेकी आहे उहा बॉक्सिंग जी शौक़ीन आहे, बिलावल पाण क्रिकेटर,
खेलण जो शौक़ीन आहे, बेनज़ीर क्रिकेट जी तमामु वॾी फैन हुई, आसिफ अली ज़रदारी साहब पाण क्रिकेट जा इवेंट ॾिसंदा, तव्हां उन्हनि खे मैसेज न ॾींदो त असांजी जेके नियाणियूं जेके एतिरे एरिया मां बैकवर्ड एरिया मां मथे अचनि थियूं त उन्हनि जे लाइ बि कुझु कयो वञे? एक्ज़ैक्टली उन लाइ करणु घुरिजे, हिननि खे पाण त असांखे कॉन्टेक्ट कनि या फिर असां हुन सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयूं त असांखे उहो ॾियनि, बट एन टाइम ते चवंदा आहिनि त तव्हां उहो कयो मंथ खां पहिरियां चयो या फिर काफ़ी 3-4 मंथ खां पहिरियां असांखे चयो, ॿियो असांजो हुते कंहिंखे कॉन्टेक्ट बि न आहे जेका असां हुन सां कॉन्टेक्ट करे असां न हे प्रोग्राम इनशाला उहो ॾिसंदा ऐं तव्हां सां कॉन्टेक्ट कंदा, पर जेकी ॻाल्हि हुई स्पॉन्सर जी त जीअं तव्हां असां प्रॉमिस कयो त तव्हांखे स्पॉन्सर कंदासीं, तव्हांखे मोकिलींदासीं, ऐं एन वक़्त ते जॾहिं उन स्पॉन्सर हथु कढियो त पोइ कहिड़ी फीलिंग्स हुयूं तव्हां हाणे हेॾे इवेंट में पार्टिसिपेट सफ़ा करणु? हो थी वियासीं, न त अची वियासीं सफ़ा, लाइक मूड वग़ैरह हली वियो न हो वञण ते, ॿियो काफ़ी अपसेट हुआसीं, पोइ अम्मी चयो त न का ॻाल्हि न आहे, तूं पंहिंजो एंड ताईं कोशिशि कर। ठीकु आहे। मां पंहिंजे जेका मुंहिंजा सभिनि मां घणा जेका सभिनि मां जे मूंखे सपोर्ट कयो उहो मुंहिंजा मामू आहे, मुंहिंजो मामू जेको वॾो मामू आहे मक़बूल छन्ना, उन मूंखे इलाही सपोर्ट कयो, उन सपोर्ट न हुजे त असां हिते न हुजो आहियूं। सही आहे, न अलाह साईं कंदो, अञा उहा सपोर्ट वधीक कंदो ऐं न सिर्फ़ु उहो कंदो पर सिंध गवर्नमेंट बि कंदी, छो जो सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो कमु इहो आहे त नौजवान रांदीगरनि खे हौसला अफ़ज़ाई करणु, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करणु, उन्हनि खे मथे आणणु, बाक़ी न त सिंध स्पोर्ट्स बोर्ड खे बंदि करणु खपे, जेकॾहिं तव्हां जहिड़ी टैलेंटेड नियाणियुनि खे बि अॻिते नथा आणे सघनि त उन्हनि जो को फ़ाइदो कान्हे। फिज़िकल ट्रेनिंग जो तमामु वॾो अहम किरदारु हूंदो आहे, जीअं तव्हां ॿुधायो त वेट कैटेगरी में तव्हां 60 ऐं 62 कैटेगरी जे हवाले सां पार्टिसिपेट कयो था, इवेंट्स जेके थियनि था उन में पार्टिसिपेट करण खां अॻु में कहिड़े क़िस्म जी तयारी कंदा आहियो, या हिकिड़ो एम हूंदो आहे त मूंखे हिन टूर्नामेंट में मेडल कढणो आहे या मूंखे कामयाबी हासिलु करणी आहे, त जेको टाइम पीरियड हूंदो आहे ट्रेनिंग जो उहो केतिरो हूंदो आहे, केतिरी ट्रेनिंग कंदा आहियो? असांखे 1-2 महीने खां पहिरियों ॿुधाईंदा आहिनि त तव्हांजो अचे थो इवेंट, तव्हांखे ट्रेनिंग करणी आहे, त पोइ वार्म अप वग़ैरह करे छॾींदा आहियूं, जेको बॉडी खे असांखे ॾियणु घुरिजे, स्ट्रेचिंग वग़ैरह थी वई, उन खां पोइ वरी असां बैक ते ईंदा आहियूं, असांखे काफ़ी स्टेमिना ते ज़ोर हूंदो आहे, जंहिंसां स्टेमिना ते असां थकूं न, 3 मिंटनि जो राउंड रखंदा आहियूं, 5 मिंट या फिर 10 मिंटनि जो, उन डायरेक्ट बैक ते असां कंदा आहियूं, उन खां पोइ असां शैडो फाइट कंदा आहियूं, जंहिंमें असांजो स्टेमिना ठहे, असांजो पूरो ऐं मक़सदु इहो हूंदो आहे त स्टेमिना हुजे ऐं ॿियो असांजी कंडीशन घणी हुजे, जंहिंमें असां मार खाईंदा आहियूं, जंहिंसां पको थियूं, लाइक असांजी बॉडी एतिरो धकसई सघे जेको अॻियां वारो मारे त असांखे कुझु फील न थिए। अच्छा, बिल्कुलु स्टेमिना जो तमामु वॾो अहम किरदारु अदा हूंदो आहे कंहिं बि गेम में, स्टेमिना जॾहिं आहे, स्ट्रेंथ आहे, त स्टेमिना तव्हांजो वॾो अहम किरदारु अदा कंदी आहे। स्टेमिना खे वधाइण लाइ छा कंदा आहियो? ट्रेनिंग वधीक कंदा आहियो या रनिंग कंदा आहियो, जॉगिंग कंदा आहियो, कीअं स्टेमिना खे वधाईंदा आहियो? असां बैक जेको हूंदो आहे पंचिंग बैग, असां उन ते कंदा आहियूं, जंहिंसां स्टेमिना वधे, जीअं थकिजी पवंदा आहियूं त अञा बहितर बि असांखे जान हणंदो, एंड ताईं हणंदो जेसिताईं असांजी हालत बुरी न थींदी आहे। ॿियो असां हुन में शैडो फाइट कंदा आहियूं, पंहिंजी बॉडी खे हलाईंदा आहियूं, ॿियो रनिंग असांजी मस्ट हूंदी हिन में, जीअं असांजो स्टेमिना वधे, स्टेमिना लाइ बेस्ट शइ रनिंग हूंदी आहे, जेको असां रनिंग कंदा आहियूं, ॿियो बैग वग़ैरह। अच्छा, हिन वक़्त जेतिरा बि कॉम्पिटिशन थिया आहिनि, ॿाहिरनि ताईं असां पोइ ईंदासीं, ॿाहिरनि खां अॻु में असां ॻाल्हि कयूं मुल्की लेवल ते, त पाकिस्तान में किथे किथे इवेंट्स में तव्हां शिरकत कई आहे, किथे किथे कामयाबियूं हासिलु कयूं? हा, मुंहिंजो फर्स्ट इवेंट हो हुन में चकवाल में 4 ऐं 5 अक्टूबर, त उन में मां माशाल्लाह सां मुंहिंजी फर्स्ट पोजीशन आई, हुन में बि मां 65 जी कैटेगरी में विड़ी हुयसि, ऐं एतिरो अचीवमेंट अलाह जो शुक्र आहे त थी वियो। अच्छा, 65 कैटेगरी त माना तव्हांजी कैटेगरी खां वधीक थी वई? न, -65 सॉरी, -65 में, ठीकु आहे, पर जेको वेट जो जेको सिलसिलो हूंदो आहे उहो प्रॉपर वे सां सभिनी जे साम्हूं थींदो आहे या बिहाइंड थींदो आहे, माना जेको मेजरमेंट थींदी आहे वेट जे हवाले सां वज़न कयो वेंदो आहे, उहो असांजो हिकिड़ो ॾींहुं पहिरियां थींदो आहे, उन खां ॿियो जो फाइट जो हिकिड़ो ॾींहुं पहिरियां हूंदो आहे, उन सां वेट वग़ैरह चेक कंदा आहिनि, उन खां पोइ वरी नेक्स्ट डे ते फाइट थींदी आहे। अच्छा, हिकिड़ो वॾो सुवालु आहे त वेट वधायो बि वेंदो आहे, वेट लूज़ बि कयो वेंदो आहे, ऐं तव्हांजी जेकी आहे उहा अचीवमेंट, तव्हां वेट वधाइण खे अहमियत ॾींदा आहियो या वेट घटाइण खे ॾींदा आहियो, छो जो कैटेगरी वाइज़ मुक़ाबले में शिरकत बि करणी आहे, कॾहिं कॾहिं असांखे ख़बर आहे त हिन कैटेगरी में कॉम्पिटिशन में कोई न आहे त उहो वेट असांखे गेन करिणो आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं बि महसूसु थींदो आहे त हिन वेट वारी कैटेगरी में कोई असांजो कॉम्पिटेंट कान्हे त असांखे वेट लूज़ करिणो आहे, त पोइ अहिड़ो को सिलसिलो थियो आहे वेट वधाइणो हुजे या लूज़ करिणो हुजे? मां वेट हिन दफ़ा बि वधायो, त मां हैवी वेट में एक्चुअली लेडी हुयसि, मां हिकिड़ी छोकिरी आहियां जंहिंजो वेट सभिनि मां घणो आहे, ॿियूं सभु छोकिरियूं 50, 35, 40 समथिंग ईअं ई आहिनि, पोइ मां पंहिंजो वेट हिन दफ़ा बि वधायो, स्टिल सफ़ा बसि खावां पिया बि सभु कुझु बि कया, ॿियूं छोकिरियूं सभु हो पियूं कनि, वेट लूज़ पियूं कनि, मां बसि सीधो सर त तूं हैवी में लड़जांइ, तूं हैवी में ई बेस्ट आहीं, ठीकु आहे, त मैं आयसि साम्हूं मुंहिंजी छोकिरी मां विड़े पियो। अच्छा, नवां जतोई खां जॾहिं तव्हां कराची आया हो ऐं हिते अचण खां पोइ तव्हां इनाम मार्शल आर्ट अकेडमीअ में
जॉइन कयो उन्हनि खे ऐं तव्हां चयो त मां बहितरीनु कराटेकाज़ गर्ल थियां त उते जेकी कोचिंग स्टाफ आहे उन जो एटीट्यूड कीअं हुयो, उन्हनि तव्हांखे कीअं ट्रीट कयो, कहिड़े नमूने जी ट्रेनिंग ॾिनी, थोरो इन बारे में ॿुधायो त जेको तव्हांजो अकेडमी जो माहौल आहे उते कीअं कीअं ट्रेनिंग कराई वेंदी आहे, कहिड़े नमूने जी जेको प्रोसेस हूंदो आहे उनखे फॉलो कयो वेंदो आहे? उतां जो बिल्कुलु फ्रेंडली आहे, को स्ट्रिक्टनेस न आहे। हाँ, ट्रेनिंग जे विच में स्ट्रिक्टनेस ईंदी आहे, उन खां पोइ बिल्कुलु असां जीअं असांजा पंहिंजा घर वारा आहिनि सफ़ा उहो असां सां बिहेव रखंदा आहिनि। जेको असांजो टीचर आहे सर हिदायतुल्ला, माशाल्लाह सां उहो इलाही भलो इंसानु आहे। ऐं ॿियो उन काफ़ी माण्हुनि खे ईअं लाइक फीसिबल ॾींदो आहे, अचनि उहे कनि अची वञनि इंट्रस्ट आहे। त उनजो एम इहो आहे त असां ॿारनि खे कढूं ॿाहिरि, जेका पाकिस्तान जा आहिनि, जेका अफोर्ड नथा कनि उनखे खणी ईंदा आहिनि त हा अचो असांखे कयो अची। ॿिया जेका भले जिथे माण्हू ॾिसंदा हुनखे अॻियां वधाइण जी उनखे उहो कंदा आहिनि त तव्हां अॻियां वञो, हौसला अफ़ज़ाई कंदा आहिनि, हर क़िस्म जी मदद उनखे अवेलेबल कंदा आहिनि। मजमूई तौर ते तव्हांजी अकेडमी में छोकिरियूं वधीक आहिनि या छोकिरा वधीक आहिनि? असांजे ॾिसो वञे त छोकिरा वधीक आहिनि, छोकिरियूं घटि आहिनि। ऐं उन्हनि में असां ॾिसूं था अलीशा हिकु त सिंधी कम्यूनिटी सां तालुक़ु आहे, ॿियूं केतिरियूं नियाणियूं आहिनि जेके सिंधी कम्यूनिटी सां आहिनि जेके तव्हां खां इंस्पायर थी करे अकेडमी उन्हनि जॉइन कई? मुंहिंजे हुन में बराबरि में छोकिरियूं हुयूं, उहे हितां जूं हुयूं, उन जा लाइक काफ़ी के ॿाहिरि जूं हुयूं के हितां जूं, उन्हनि चयो असांखे शौक़ु आहे असांखे वञिणो आहे। ठीकु आहे, उहे हलियूं माशाल्लाह सां उन्हनि बि कयो, लेकिन उहे कंहिं अंदरूनी सिंध मां तालुक़ु न पियूं रखनि, हिते कराची जूं हुयूं या फिर कराची बि सिंध आहे। हाँ, न जेको जितां हाँ सही आहे, बाराड़ी जे इलाइक़े सां तालुक़ु बाराड़ी जी बिल्कुलु। हा, ईअं त मजबूरी तौर ते अकेडमी में जेको प्रोसेस हूंदो आहे हिकिड़ो त सुबुह जे टाइम ते ट्रेनिंग थींदी आहे, शाम जो थींदी आहे। तव्हांजी अकेडमी में ट्रेनिंग सेशन छोकिरियुनि लाइ अलॻि हूंदो आहे या छोकिरनि लाइ अलॻि हूंदो आहे? थोरो इहो ॿुधायो। असांजो छोकिरियुनि जो छोकिरनि जो ॿिन्हिनि जो अलॻि हूंदो आहे। त मां त टाइमिंग त सेम ई हूंदी आहे, डेज़ बि सेम हूंदा आहिनि, 6 to 9 ताईं हूंदो आहे। उन में सिर्फ़ु ट्रेनिंग ज़रूरत थींदियूं आहिनि, छोकिरा ऐं छोकिरियुनि जो अलॻि हूंदो आहे। अच्छा, न मां फुटेज ॾिसां पोइ तव्हांजी ट्रेनिंग जे हवाले सां ॾाढो कुटको कढो था छोकिरनि खे ट्रेनिंग हाँ, में। उहो फ्राइडे वारे ॾींहुं ते असांजी फाइट छोकिरनि सां गॾु थींदी आहे, छो त मुंहिंजे वेट में ऐं मुंहिंजी हाइट में का छोकिरी न आहे। अच्छा, सभु जेकियूं बि आहिनि नंढियूं नंढियूं आहिनि, ऐं ॿियो पंहिंजे वेट में आहिनि, त के छोकिरियूं मना करे छॾंदियूं आहिनि त न असांखे अलीशा सां गॾु फाइट न करणी हूंदी आहे। पोइ सर चवंदो आहे ठीकु आहे तूं छोकिरनि सां कराईंदा। मां पंहिंजी हीअ जेकी ट्रेनिंग हुई जेकी हिन जो बहरीन जो इंटरनेशनल इवेंट अचे पियो, त मां उनजी ट्रेनिंग छोकिरनि सां गॾु बि कयां, मुंहिंजी उन्हनि सां गॾु फाइट पई थिए, उन्हनि सां मां गॾु फाइट पई कयां, छोकिरियुनि सां कयां पई, लेकिन कंहिंजे मुंहं ते पई लॻी वञे, छो त कट बि नंढियूं त इन वजह सां न पियो। जॾहिं ट्रेनिंग कयो था, फाइट कयो था या कंहिं इवेंट में पार्टिसिपेट कयो था, यकीनन जेको अपोनेंट आहे उहो असांजे लाइ दुश्मन हूंदो आहे, त असांखे उनखे हाराइणो आहे, कहिड़ी सूरत में असांखे पॉइंट्स हासिलु करणा आहिनि। मूंखे थोरो ब्रीफ कजो, असांजे नाज़रीन खे बि ख़बर पए त क्यूकेशन में जेके पॉइंट्स टेबल आहिनि उहे कीअं हूंदा आहिनि, कहिड़ी सतह ते कीअं पॉइंट्स मिलंदा आहिनि, मुंहं ते मुको लॻे, चेस्ट ते लॻे, पेट ते लॻे, चेल में लॻे, किथे किथे शार्ट था आणो उन खां पोइ पॉइंट्स मिलनि, पॉइंट्स टेबल कीअं ठहंदी आहे? असांजो ईअं ठहंदो आहे त असांजे फेस ते अलाउ न आहे मारणु। अच्छा, अगरि फेस ते मिलंदो त तव्हांखे 3 दफ़ा वार्निंग मिलंदी आहे, अगरि तव्हां 3 दफ़ा मारियो पोइ तव्हांखे गेम खां आउट करे छॾंदा आहिनि। उन खां पोइ वरी असांजे पॉइंट्स हिन ते ईंदा आहिनि त अगरि उनखे लॻो उहो हेठि वेही रहियो त उनजो तव्हांखे हिकिड़ो पॉइंट मिली वेंदो। न वेहे त पॉइंट न आहे, न उन में पॉइंट न आहे। ठीकु आहे, उहो किरे थियो या फिर उहो बेहोश थिए थो, कुझु बि थिए थो उनखे, हा उहो उन थोरो रिएक्ट बि करे छॾियो त उनखे वज़ारी न मिलंदी, वज़ारी असांखे मिलंदी। वज़ारी वॾी मेन पॉइंट हूंदो आहे, जेको तव्हांखे मिलियो त सम्झो तव्हां अधु फाइट, वज़ारी, हा, त उहो तव्हां फाइट अॻियां जीती वेंदो, तव्हांखे अधु फाइट तव्हां जीती वेंदो, बाक़ी अधु फाइट तव्हांखे खेॾणी पवंदी आहे उनखे टाइम वेस्ट करण लाइ। माना इहे 2-3 पॉइंट्स आहिनि जिते तव्हांखे मैच में विन करिणो हूंदो आहे। सभिनी मां अहम वज़ारी हूंदी आहे जेका असांखे वठणी पवंदी आहे। अच्छा, गर्ल्स मां पाण स्पोर्ट्समैन रहियो आहियां, पाण स्पोर्ट्स सां मुंहिंजो तालुक़ु आहे, तमामु घणी मुश्किलातूं आहिनि हिकिड़े मेल प्लेयर लाइ, छोकिरे जे लाइ, छो जो ग्राउंड हुन वटि कान्हे को, उनखे सहूलियतूं हुन लाइ कान्हनि खे। पोइ वरी मां जॾहिं छोकिरियुनि जी ॻाल्हि ॾिसंदो आहियां त न उन्हनि खे ग्राउंड्स आहिनि, न उन्हनि खे सहूलियतूं आहिनि, न उन्हनि खे प्रॉपर उहो स्टफ आहे जिते उहे पार्टिसिपेट करे ट्रेनिंग कनि, कोचिंग कनि या अॻिते अचनि। नथा सम्झो त असांखे तमामु घणो वर्कआउट करिणो आहे हुकूमत सिंध खे, त छोकिरियुनि जे लाइ बि ओतिरा मौक़ा पैदा कनि जीअं छोकिरनि जे लाइ आहिनि। छोकिरनि लाइ आहिनि ई कान, पर पोइ बि थोरा घणा आहिनि, छोकिरा खेॾनि था, पर छोकिरियुनि जे लाइ न आहिनि। त उन हवाले सां छा था सम्झो त छा मैसेज हुजे तव्हांजो, त छा करणु खपे, कीअं बहितरी आणे सघिजे थी? असांजो नियाणियुनि खे कढनि ॿाहिरि, सभिनि खां पहिरियां त उन्हनि जा जेका अम्मी अबा आहिनि, जी उहे कढनि उन्हनि खे चवनि त भाउ तव्हां वञो, ॾिसो था ॿियनि छोकिरियुनि खे वधनि, असांजी बुद्धियूं वधनि। ॿियनि जेकी छोकिरियुनि जो हो आहे एम आहे त असां बि अॻियां वधूं, त उहे बि पंहिंजे घर वारनि खे चवनि त हा मूंखे अॻियां वञिणो आहे, उन्हनि जे घर वारा बि उन्हनि खे चवनि त लाइक हा तव्हां अॻियां वञो। ॿियो
घर में माहौल अम्मा बि वेठी आहे, बाबा बि वेठो आहे, मामा बि वेठा आहिनि, भाउ बि वेठो आहे, ऐं हुन ख़बर आहे त असांजी न्याणी जेकी आहे उहा क्यूकेशन कराटे में चैम्पियन आहे। उहो जेको माहौल हूंदो आहे घर में वेही छा डिस्कस थींदो आहे, अम्मा सां, बाबा सां, भाउ सां, मामे सां डिस्कस थींदो आहे त हाणे छा करणु खपे, कीअं खणणु खपे, या हुन इहो न चवंदो आहे रध पचा बि कर, घर जो कमकार बि कर, छा हूंदो आहे? हाँ चंदी है अना अम्मी चंदी है त गेम सां गॾु पंहिंजी पढ़ाई करणु, पंहिंजो घर संभाल, सही सभु कुझु कर माशाल्लाह सां, सभु कुझु गॾु हले पतो, पढ़ाई भले पथी, घर भले पतो, घर वारनि खे वठी भलूं पथा। काफ़ी माण्हू मना बि कयो त न कयो, तव्हां छा कयो, छा वरंदो हिन मां, कुझु बि न थींदो। लेकिन अम्मी चयो त ॿियनि जी ॻाल्हि छो ॿुधाइनि, बाबा चयो न छो ॿुधाइनि, सभिनि मां जेकी घणी सपोर्ट आहे अम्मी जी आहे। बाबा मूंखे इजाज़त ॾिनी, ऐं ॿियो मां वरी चवंदसि त मुंहिंजे मामनि मूंखे ॾाढो सपोर्ट। न सुठी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे त मामा पंहिंजी भाणेजियुनि खे एतिरी हौसला अफ़ज़ाई कनि उन्हनि जी। न त तव्हां ॾिसो सघो था रिश्तेदार एॾा न कंदा, ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो मुश्किल आहे, ऐं अॼु जे माहौल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं अलाह साईं उन्हनि खे अञा वधीक हिमत ॾींदो त अञा वधीक तव्हांजी जेके आहे सो हेल्प आउट कनि। वालदेन जो जीअं तव्हां ॿुधायो त किरदारु वॾो अहम हूंदो आहे। हिकिड़ो मैसेज मां अक्सर प्रोग्राम में इहो ॾींदो आहियां त अक्सर असांजा वालदेन पंहिंजे पुटनि खे वॾी अहमियत ॾींदा आहिनि, न्याणियुनि खे घटि अहमियत ॾींदा आहिनि, चवंदा पुट सभु कुझु आहे। पर अॼु टाइम चेंज थी चुको आहे, अॼु न्याणियूं बि पुटनि जे बराबरि अची वियूं आहिनि, उहे बि पंहिंजे घर जे मामलनि खे उन ई नमूने सां हलाइनि थियूं जीअं पुटु हलाए थो, फैमिली खे उअं ई सपोर्ट कनि थियूं जीअं असांजो पुटु करे थो। तव्हां न सम्झो त असांजे वालदेन खे खुली दिलि जो मुज़ाहिरो करणु खपे, सिर्फ़ु पुट ते ध्यानु न ॾियणु खपे, धीउ ते ॾियणु घुरिजे। उन जे हवाले सां छा मैसेज हूंदो त छा करणु खपे वालदेन खे? तव्हांखे त अम्मा बि आहे, बाबा बि आहे जेके तव्हांखे फुल सपोर्ट कनि था, जेके ॿिया वालदेन आहिनि उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो त पंहिंजी न्याणियुनि खे बि हौसला अफ़ज़ाई ॾियो ऐं उन्हनि खे बि अॻिते आणण में अहम किरदारु अदा कयो? उनखे इहो करणु घुरिजे त उहो पंहिंजी धीअनि खे चवनि त अॻियां वधो, तव्हां ॾिजो न, भले उहो पढ़ाई जे हिसाब सां हुजे न फिर के स्पोर्ट्स जे हिसाब सां हुजे, उनखे इहो करणु घुरिजे त हौसला अफ़ज़ाई करणु खपे। सिधी सी ॻाल्हि आहे की दुनिया जे कंहिं बि कॉम्पिटिशन में मुक़ाबले में पार्टिसिपेट करिणो आहे त अॻिते वधिणो आहे ऐं हौसलो करे हिमत करे असां हुन सां गॾु आहियूं। छो जॾहिं वालदेन तव्हांजा गॾु हूंदा त उहा न्याणी जेकी आहे उहा वॾे दिलि सां उन मुक़ाबलनि में उन इवेंट में पार्टिसिपेट करे सघे थी। त वालदेन जो माना इन हिसाब सां वॾो अहम किरदारु आहे ऐं पंहिंजी न्याणियुनि ते हौसला अफ़ज़ाई करण सां गॾोगॾु उन्हनि खे पंहिंजो दोस्त बणाइनि त जीअं उहे दिलि जी ॻाल्हियूं जेके आहिनि उन सां शेयर कनि। अचूं था बहरेन वञणु थिए थो ऐं स्पॉन्सरशिप बि न आहे, ऐं स्पॉन्सरशिप न हुजणु करे डिस्टर्ब बि आयो, परेशान बि आयो, ऐं इवेंट बि इंटरनेशनल इवेंट आहे, उन में पार्टिसिपेट बि करिणो आहे। त जॾहिं स्पॉन्सर ओचितो हथ मां निकिरी वञे ऐं उन खां पोइ सभु शयूं तव्हांखे पाण करणियूं हुजनि, उहो जेको पीरियड हुयो उहो थोरो डिसअपॉइंटिंग पीरियड हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मायूसी वारो पीरियड हूंदो। उहो पीरियड कीअं हुयो? हालांकि जेसि ताईं जहाज़ में न वेठा हो उन खां अॻु जो पीरियड हुयो उहो कीअं हुयो? काफ़ी डिस्टर्बिंग हो, मूं सवाल इहो ट्रेनिंग ते करणु दिलि न पियो चाहे त छा कयूं, हाणे त कुझु मिले नथो। सर चयो, अम्मी चयो त हिमत न आहे हारणी, पंहिंजो असां कोशिशि कयूं था। पोइ मूं चयो ठीकु आहे, पोइ मां पंहिंजी ट्रेनिंग वरी कंटिन्यू कई, मां न पई वञा क्लब, मुंहिंजो काफ़ी डिसअपॉइंट थी वई हुयसि, काफ़ी उहो थी वियो। पोइ अम्मी चयो न वञणु घुरिजे ऐं असां इनशाला एंड ताईं कंदासीं। सर चयो एंड ताईं कयो। पोइ काफ़ी हुते मूं चयो, पोइ मूंखे मां पंहिंजा सॼा हुआ, मूं पंहिंजी जेकी सेविंग हुई मां उहा बि ॾिनी। ॿियो माशाल्लाह सां मुंहिंजे मामूनि वारनि कयो त मां हली। केतिरो ख़र्चो अची वियो हूंदो ओट मोट वञण खां वापसी ते? 3 to 4 लैक्स। ठीकु आहे। सिंध जो वॾो वज़ीर असांजो प्रोग्राम ॾिसंदो हूंदो, बिलावल भुट्टो ॾिसंदो हूंदो, रांदियुनि वारो सूबाई वज़ीर अरबाब लुत्फ़ुल्लाह ॾिसंदो हूंदो। हीअ न्याणी पंहिंजी मदद पाण तहत बहरेन में मुनक़िद थियल कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करे थी, स्पॉन्सरशिप बि कान्हे, उनजे बावजूदि बि हौसला उनजा बुलंद आहिनि ऐं पंहिंजे ख़र्चे ते उते वञे थी, उते इवेंट खटी अचे थी, मुल्क जो नालो रोशन करे थी। त उमेदु आहे त तव्हां जेके हुक्मरान आहियो, तव्हां अहिड़नि नौजवान न्याणियुनि ऐं नौजवान रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ अॻिते ईंदो। अॻिते अचो था, पर अञा थोरो अॻिते वधीक अचो जीअं सिंध जो नालो थिए, पाकिस्तान जो नालो रोशन थिए। 7 मुल्कनि जो इवेंट हुयो बहरेन में जिते मुनक़िद थियो, कॉम्पिटिशन थियो। तव्हांजी पूरी जेकी टीम हुई उन में केतिरा छोकिरा ऐं छोकिरियूं हुयूं जेके हितां ट्रेवल करण लाइ? असांजा 3 छोकिरियूं हुयूं, बाक़ी ॿिया छोकिरा। टोटल असांजा ॿार 11 हुआ। 11 हुया। 11 जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्पॉन्सरशिप तव्हां पंहिंजी मदद पाण तहत कई। ऐं तव्हां कंहिंसां मुक़ाबिलो कयो, कंहिंसां कॉम्पिटिशन में तव्हांजी शिरकत थी? जेके तव्हांजे साम्हूं आया उहे कहिड़ा मुल्क हुया? मुंहिंजो 2 होॾा अर्बन जूं छोकिरियूं आहियूं, उन जूं सऊदी अरब जूं 2 आहियूं। सऊदी अरब वारनि खे तव्हां उन सां कॉम्पिटिशन थियो? ठीकु आहे। अच्छा, उन में जेके पॉइंट्स टेबल थींदा आहिनि, घणियूं गेम्स थींदियूं आहिनि? पॉइंट्स लाइ तव्हां ॿुधायो
पर मुक़ाबला केतिरा थींदा आहिनि, पॉइंट्स कीअं काउंट थींदा आहिनि? टोटल 3 फाइट्स थींदियूं आहिनि। पहिरियों स्टार्टिंग में हूंदो आहे, पोइ सेमीफाइनल, पोइ फाइनल हूंदो आहे। उन मां असांजो जेको पहिरियों वारो हूंदो आहे उहो जीती वियो। अगरि सेमीफाइनल में हारिजी थो वञे त उनखे पोइ फाइनल विड़ाईंदा आहिनि, पोइ उनखे 3rd पोजीशन ॾींदा आहिनि। ऐं जेको पहिरीं फाइट खेॾे, सेकेंड खेॾी, पोइ जेको एंड में विड़े थो फाइनल, जेको हारिजी थो वञे उनखे सेकेंड, बाक़ी जेको माशाल्लाह सां 3 थो जीती वञे उनखे पोइ फर्स्ट ॼणा। तव्हां फर्स्ट पोजीशन खई, गोल्ड मेडल मिलियो। जंहिं वक़्तु तव्हां विक्ट्री ते पहुतो, विक्ट्री स्टैंड ते पाकिस्तान जो झंडो तव्हां खयो, उन वक़्तु फीलिंग्स कहिड़ियूं हुयूं? काफ़ी प्राउड मोमेंट हो हुते। रोइण बि अचे पियो, सभु कुझु थिए पियो त सभु चवनि पिया, केरु सभु मूंखे उहा ॻाल्हियूं यादि पियो अचनि न, त घर वारा चवनि, मुंहिंजा जेका फैमिली मेंबर्स आहिनि, जेका बाबा जी फैमिली आहे उहा थोरी असांखे सपोर्ट न कंदी आहे। ठीकु आहे। त उहा चवंदा त हीअं कंदी, न्याणी निकिरंदी, छा कंदी, काफ़ी हो मुसीबत थींदियूं ऐं काफ़ी सारी शयूं थींदियूं। उन सभिनि खे हटाए असां अॻियां वधियासीं। मूंखे उहो फील पियो थिए त मां पंहिंजी अम्मी खे प्राउड फील करायो। मुंहिंजी अम्मी केतिरी ख़ुशि थी हूंदी, ॿियो पंहिंजो थियो त सभु चवनि पिया न करे सघंदी, मां करे वियसि। न तमामु वॾी अचीवमेंट आहे। ऐं जेके तव्हांखे सपोर्ट नथा कनि उन्हनि जे लाइ बि हाणे आनर जी ॻाल्हि हूंदी, ॻोठ वारा, सहेलियूं सभु प्राउड फील कंदियूं हूंदियूं त असांजे ॻोठ जी न्याणी, असांजे ॻोठ जी सहेली असां सां गॾु पढ़ी ऐं हाणे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में कॉम्पीट करे थी। त उन्हनि जे जेको रवैयो आहे उन में तव्हां तब्दीली महसूसु कई? पहिरियों त न खेॾ, न्याणी आहे, छा कंदी आहे, हीअं थींदो हूअं थींदो, पर जॾहिं ॾिसनि था त हाणे अचीवमेंट्स बि आहिनि, परफॉर्मेंस बि आहे ऐं नालो बि रोशन करे थी, त पोइ थोरो रवैयो चेंज थींदो आहे, वेल प्लेड, वेल डन, शाबाश। त अहिड़े क़िस्म जो माहौल बि मिलियो? हा, कल्ह असांजो फैमिली में हो इवेंट हो त उन में सभु माशाल्लाह सां आया। सभु चवनि पिया, अड़े चैंपियन अची वियो, अड़े चैंपियन अची वियो। सही। सभु वठी पिया वञनि, हिकु हिकु हज़ार रुपया कराइनि। माशाल्लाह सां सभिनि ॾाढो हो कयो, लाइक ख़ुशि पिया थियनि त जेके असां चवंदा हुआसीं उहा छोकिरी अॻियां वधी वई। ऐं तव्हां हुनखे इहो न चओ त हाणे मां त अॻिते निकिती आहियां, पर तव्हांजी जेकी धीअनि आहिनि उन्हनि खे बि अॻियां कढो। हा, कल्ह मूंखां हिकिड़ो आहे असांजो रिश्तेदार, उहो चए पियो हाणे मां बि पंहिंजी भेण खे ॿुधां थो, हो आहे त उहो मूंखां पुछे पियो छा प्रोसीजर आहे। मां चवांसि हाणे ॻाल्हियूं न कयो, हाणे विझो हुन छोकिरियुनि खे थोरो अॻियां वधायो। सिंधी हिकिड़ो त आहे सिंध कराटे एसोसिएशन, ठीकु आहे, उनजी ब्रांचिस में अचनि थियूं, कराटे एजुकेशन बि अचे थो, उनखां पोइ पाकिस्तान कराटे फेडरेशन बि आहे। तव्हां हिन वक़्तु ताईं सिंध कराटे एसोसिएशन सां बि कंसर्न न आहियो, पाकिस्तान कराटे फेडरेशन सां बि न आहियो, माना उन्हनि खां हटी करे तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो क्लब आहे ऐं पाण सेल्फ पंहिंजी मदद पाण तहत इवेंट में शिरकत कयो पिया, कॾहिं ईअं महसूसु न थियो त मूंखे हाणे सिंध गवर्नमेंट जी बि सपोर्ट खपे, फेडरेशन जी बि सपोर्ट खपे? छो जो इन्हनि फेडरेशन जी सपोर्ट हूंदी त तव्हां अञा वधीक अॻिते वञी सघो था, अगरि न हूंदी तव्हां महदूद लेवल ते ईंदो। त इहो कॾहिं कॾहिं ख़्यालु न ईंदो आहे त असांजी जेकी मालिकी थियणु खपे उहा न आहे, बिल्कुलु बि न आहे। असां ट्राए कंदा आहियूं त असां कयूं, लेकिन काफ़ी न थी सघंदी आहे। ॿियो असांजो जेको क्लब आहे उहो थोरो हेठि थी वियो आहे, उनखे वधाइण लाइ असांखे गवर्नमेंट जी ज़रूरत आहे। उहो असांखे असांजी हेल्प करे, असांजे क्लब खे अॻियां वधाए, उनजी मार्केटिंग कराए, जीअं थिए काफ़ी बहितरीन मां बहितरीन क्लब आहे, जंहिंमां त पाकिस्तान में क्यूक्शन मुंहिंजो जेको टीचर आहे उनमें बाबा इनामुल्ला, उहो खणी आयो पाकिस्तान। उहो उन माशाल्लाह सां उहो हिते खणी आयो, सभु कुझु कयोसि ऐं मार्केटिंग न थी, असांजो क्लब हेठि थी वियो, लेकिन इंशाल्लाह हाणे असां आया आहियूं त कंदासीं नालो रोशन। डेफिनेटली जॾहिं तव्हां परफॉर्मेंस ॾियो था, जॾहिं तव्हां इवेंट खटो था ऐं जीअं तव्हांजा प्रोग्राम थियनि था, दुनिया तव्हांखे ॾिसे थी, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्पॉन्सर्स बि चाहींदा त असांखे हिननि खे स्पॉन्सरशिप मिलणु खपे। पर मां त इहो ई चवंदो आहियां त सिंध गवर्नमेंट जो कमु आहे सभिनी शयुनि खे, गवर्नमेंट गौर करे त मिंट बि वॾो आहे, गवर्नमेंट गौर करे त मिंट बि वॾो आहे, ऐं उन्हनि खे गवर्नमेंट खे गौर करणु खपे त जेके बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते सहूलियतूं न आहिनि उते घटि में घटि गर्ल्स लाइ मां चवंदो प्रॉपर नमूने सां स्टेडियम हुजणु खपनि, प्रॉपर नमूने सां ट्रेनिंग सेंटर लाइ तव्हां वटि स्पेस हुजणु खपे त न्याणियूं जेके आहिनि उहे बि अचनि। हाणे छोकिरा त कंहिं न कंहिं घिटीअ में, कंहिं न कंहिं ग्राउंड ते, कंहिं न फुटबॉल ग्राउंड ते खेॾी वेंदा, पर न्याणियूं निकिरनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे माहौल उहो मिलणु खपे। तव्हां सम्झो था त असांखे तमामु घणी ज़रूरत आहे अहिड़े माहौल जी जिते न्याणियूं असांखे निकिरी अची खेॾनि। बिल्कुलु आहे, असांखे अलॻि सां हिकिड़ो हो कनि त तव्हांजो सेपरेट शइ आहे, उहा तव्हांजी शइ आहे। मां काफ़ी अम्मी खे चवंदी आहियां त जॾहिं छोकिरो करे थो त मां छो नथी करे सघां।
त मां हमेशह इन शइ में रहंदी आहियां त मां पंहिंजी कज़न्स खे ॾिसंदी आहियां न उहो हे कनि था त मां चवां न मूंखे हिन सां हो करणी आहे, मूंखे हिन सां कॉम्पिटिशन हणो आहे, मां बि इहा शइ करे ॾेखारींदसि, पोइ उहा मां ट्राए करे ॾेखारींदी आहियां। तव्हां जेके बि अचीवमेंट्स हासिलु कयूं आहिनि, असांजे प्रोग्राम जो मक़सदु बि हुयो KTN न्यूज़ हमेशह उन्हनि टैलेंटेड गर्ल्स ऐं बॉइज़ खे प्रमोट कंदी आहे जेके पंहिंजे हिसे जो कमु शानदार नमूने सां कंदा आहिनि ऐं पंहिंजे सिंध ऐं पाकिस्तान जो नालो सॼी दुनिया में रोशन कंदा आहिनि। तव्हां बि महदूद वसाइल में तमामु वॾी अचीवमेंट्स हासिलु कयूं आहिनि ऐं असांखे उमेदु आहे त सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान लेवल ते जेके बि कर्ता धर्ता आहिनि जेके स्पोर्ट्स खे ॾिसनि था उहे तव्हां जहिड़े नियाणियुनि जी, तव्हां जहिड़े स्पोर्ट्स गर्ल्स जी हौसला अफ़ज़ाई कंदा, न सिर्फ़ु हौसला अफ़ज़ाई कंदा पर स्पॉन्सरशिप जे हवाले सां जेके बि हर्डल्स आहिनि उन्हनि खे ख़तमु करे तव्हांखे प्रॉपर नमूने सां उहे प्रोवाइड कनि ऐं जिते बि दुनिया में कॉम्पिटिशन थियनि त तव्हां पाकिस्तान जो झंडो रोशन कयो। मुस्तक़बिल में छा इरादा आहिनि, छा था करणु चाहियो हिन इवेंट में, केसीं ताईं वञण जो इरादो आहे? मुंहिंजो उहो आहे त वर्ल्ड चैंपियन जे लाइ छा क्वालिटीज़ हुजनि खपनि, कहिड़ा कहिड़ा तव्हां वटि मयार हुजनि खपनि जो तव्हां वर्ल्ड लेवल ते मुनक़िद थींदे इवेंट्स में पार्टिसिपेट कयो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरियों त नेशनल चैंपियन थियो, नेशनल गेम्स खेॾो, उन खां पोइ तव्हां इंटरनेशनल ते पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदो, त सम्झो था त तव्हां में एतिरी एबिलिटी, एतिरो स्टेमिना, एतिरो चाम आहे जो तव्हां इन महदूद कंडीशंस में पाकिस्तान लेवल ते सिलेक्ट थियो ऐं इंटरनेशनल लेवल ते पाकिस्तान जो नालो रोशन कयो। सम्झो था अंदर मां आवाज़ ईंदो आहे हिकिड़ो। हा त मां करे सघां थी, आई कैन डू इट। ठीकु आहे। मां हिकिड़ो हूंदो आहे न त ही मां शइ करे सघां थी, अगरि तव्हां उन ते महदूद रहो त तव्हां उनखे पंहिंजे दिमाग़ में हणी छॾियो त ही मां करे सघां थी त मां करे सघां थी। मां अम्मी चयो त तोखे हिकिड़ो साल थियो आहे, बाबा चयो हिकिड़ो साल थियो आहे, ॿियो सभु चवनि पिया त तोखे सिर्फ़ु हिकिड़ो ई साल थियो आहे, तूं इंटरनेशनल खेॾणु वेंदी आहे। नेशनल त मां जीती आयसि त हुन में सभु चवनि पिया हा ठीकु आहे नेशनल त आहे, त हाणे जे इंटरनेशनल आहे त सभु ॾाढा हैरान थी विया, त पोइ सभिनि खे कंहिंखे बि उमेदु न आई, जेकी ॻाल्हि आहे सभिनि सपोर्ट त कयो लेकिन न पिया चवनि कंहिंखे ईअं पको न ख़बर हो त मां वेंदसि हुते जीती ईंदसि, त भई असां जीते आयसि त पोइ सभु ॾाढा ख़ुशि थिया। असांजी खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, सिंध वासियुनि जूं, पाकिस्तान वासियुनि जूं, जेके बि वालिदेन आहिनि उन्हनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि त न सिर्फ़ु पाकिस्तान में पर इंटरनेशनल लेवल ते थींदड़ इवेंट्स में बि तव्हां पाकिस्तान जो नालो रोशन कयो ऐं कामयाबी हासिलु कयो। तव्हांजी हिन सॼी ॻाल्हि ॿोल में जेकी शइ मूंखे तमामु सुठी नज़र आई, तव्हांजी वालदा जो तमामु वॾो अहम किरदारु आहे तव्हांखे अॻिते आणण में। त वालदा जो जेको किरदारु आहे उहो सिर्फ़ु एसी ताईं न हुजे, उनखां दुआऊं बि घुरंदा कयो, दुआऊं बि उनखे हासिलु कंदा कयो, उनजी ख़िदमत बि कंदा कयो त जीअं उहे वधीक दुआऊं करे त उन्हनि जो दुआऊं जो जेको रंग आहे उहो तव्हांजी कामयाबीअ में थिए। थैंक यू सो मच अलीशा, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे अॼु जे प्रोग्राम में जेकी शख़्सियत ॾिठी उन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, उमेदु आहे तव्हांखे तमामु घणो इन्हनि मां इंस्पायरेशन मिली हूंदी। ख़ासि करे वालिदेन खे इहो पैगाम आहे त पंहिंजे पुट ऐं न्याणी में फ़र्क़ु न रखो, उन्हनि ॿिन्ही खे प्रॉपर मौक़ा फ़राहम कयो त जीअं पुट जेके आहिनि से उहे अॻिते वधनि था, अहिड़ी तरह न्याणियूं बि अॻिते वधी सघनि थियूं। अलीशा पाकिस्तान जो नालो दुनिया में रोशन कयो आहे, अहिड़ी तरह सां तव्हांजूं न्याणियूं बि नालो रोशन करे सघे थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि खे प्रॉपर नमूने सां सहूलियतूं फ़राहम कयो, उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई कयो, उन्हनि जी मदद कयो ऐं उन्हनि जा दोस्त थियो त जीअं उहे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कनि त उहे अॻिते वधी सघनि थियूं। ऐं सिंध गवर्नमेंट लाइ वज़ीर आला सैयद मुराद अली शाह पाण क्रिकेटर आहे, उन सां गॾु अरबाब लुत्फ़ुल्लाह, बिलावल भुट्टो, जेके बि सिंध गवर्नमेंट जा जेके हेड्स आहिनि उन्हनि खे बि इहा इल्तिजा आहे हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त जेकी गर्ल्स आहिनि उन्हनि खे प्रॉपर नमूने सां ग्राउंड फ़राहम कया वञनि त जीअं उहे पंहिंजी सलाहियतुनि खे अॻिते आणे मुल्क जो नालो रोशन कनि। नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स टाइम में फ़िलहालु एतिरो। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नई शख़्सियत नए टॉपिक सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾियो पंहिंजे मेज़बान मुजाहिद सोलंकी खे इजाज़त। अल्लाह वाही।